कड़ी खबर आंदी दव सरकार हारी खबर कई आ त दिलावर खान जी जागीर में के अख विधी आ वरी के जी फिटिया जो असाई जागीर में अची विधी थन छा हुए अता जे कहर का वाकिफ ना आइन जे कने ब्याह के होजन आ न ट्रिजी वञन आ उए तवाजा सोच आइन छा दे दी अदा वडा घणी थी हाणे सोटन के दसींदासीं जागीर में असां जी केतरी इज्जत आ हां अदा हरण जो शिकार कर लाए जंगल में वञणो पवंदो अचो हाणे वञे अदा जेको पाजो खबर है सृष्टि के दिन बुझाए जाते आए सरदार मत आवे सारे करी वही मुझे बाहर में खुदा चलना है अरे चलो चलो आ जाओ जो रस्तो हाणे याद आयो मूंखे अॼु ख़बर पई आहे त बाबा जा कातल तव्हां आहियो तूं त मरी वएं बाक़ी तुंहिंजे ॿिन्हिनि ॿारनि खे वञी ॾिसां थो अॼु ख़बर पवंदी त जागीर कंहिंजी आहे सरकार जुलूम थियो मुंहिंजे सोट दिलावर खान खे मारे छॾियो दिलावर
तुझी आखिरी बात भी पूरी कर दो। कुत्ते की मौत मारी पर अफसोस तो भाव भी छॾे हाणे सारी ज़मीन जो मालिक आया दमो जो त भाउ मारो की भाउ मरी वियो।